बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नाज़रीन, कल्हार जो ही मेन रोड है शहर जो, ऐं शहर जी में टाउन चेयरमैन पारां ही स्कीम ॾिनी हुई जेका सोलर ते जेके लाइटूं लॻल आहिनि। इहा गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल साम्हूं आहे पासे में, ऐं मेन प्राइमरी स्कूल ऐं गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल तलार, इन साम्हूं ही टाउन चेयरमैन तरफ़ां मीर अब्दुल लतीफ़ जमाली पारां ही ॾिनी हुई स्कीम सोलर जी। इहा असांजे शहर जे माण्हुनि जी हालत इहा आहे जो हीअ ॾिसो तव्हां की हालत कई अथनि, चोरी करे खणी या लाइटूं खणी आया आहिनि। हाणे हालत आहे, अलाह पाक सभिनी खे हिदायत ॾिए। हाणे पंहिंजे शहर जी हालत, माण्हुनि जी इहा हालत आहे जो हीअ लाइट बि चोरी कई वई आहे। हाणे अलाह पाक हिदायत ॾिए, कुझु छा था करे सघूं। हिते नियाणियुनि जूं तालीम जो घर आहे, ऐं असांजे हिते शहर जा जेके ॿिया जेके ॿार आहिनि, नौजवान आहिनि, उहे बि हिते पढ़नि था। उन दर्स खाने साम्हूं जेको